अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस कमाल खान जो ज़हर पीअण हिकु ड्रामो हो? छा रबन जी भेण पठाणी हाणे रईस कमाल खान वटि वञण लाइ तयारु आहे? छा मीरा ऐं रबन रईस कमाल खान खे दिलि सां माफ़ करे छॾींदा? रईस गफ़ार खान रईस कमाल खान जे हिन अमल खे छा सम्झंदो? छा वेचारो ॾितू शादी कंदो बि सही या हमेशा पुणजंदो रहंदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। हा दोस्तों, रईस कमाल खान सच में ज़हर पी पंहिंजे ज़िंदगी जो अंत करण ते चाहियो, पर आमिर जल्दी में अची उनखे अस्पताल पहुचायो ऐं रईस कमाल खान जी ज़िंदगी बची वई। हाणे पठाणी कोशिश कंदी त आउं रईस कमाल खान ॾे वापसि वञा, पर रबन ऐं मीरा रईस कमाल खान खे एतिरो जल्दी माफ़ कोन कंदा। रईस गफ़ार खान रईस कमाल खान जे हिन अमल ते हैरान परेशान हूंदो, पर रईस कमाल खान हमेशा जियां बची वेंदो। वेचारे ॾितूअ खे अब्बास, पीरल ऐं मंज़ूर फुरे कंगाल करे छॾींदा। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासूं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसि ताईं माशाअल्लाह।